असांजो ॾेखाव न पर असांजो अमल असांखे सालमन ते इख़लाक़ी बुलंदी अता करे थो। तूं औरत खे जाइल कीअं थो चई सघीं? तुंहिंजी पहिरीं उस्ताद तुंहिंजी माउ हुई। मज़बूत इरादे ऐं मुस्तक़िल मिज़ाजीअ सां हर मुश्किल खे मुंहुं ॾेई सघिजे थो। के दुश्मन बाज़मीर बाउसूल ऐं बावकार, के दुश्मन बेज़मीर चालबाज़ ऐं मकार हूंदा आहिनि। पैसे जी अमीरी त आम आहे पर दिलि जी अमीरी अलाह कंहिं कंहिंखे ॾींदो आहे। मिटीअ जे मथां महल ठाहिण जी फ़िकिर सां गॾोगॾु मिटीअ जे हेठां बि महल ठाहिण जी कोशिशि कयो। ख़ौफ़ मां बुज़दिली, बुज़दिली मां ताबेदारी ऐं ताबेदारी मां ग़ुलामाना ज़हनियत जनम वठे थी ऐं पोइ ज़रूरत ऐं बेबाकीअ जो नालो निशान बाक़ी नथो रहे। जॾहिं रत जा रिश्ता मुनाफ़िकी करणु शुरू कंदा आहिनि तॾहिं ख़तरो जान खे न इज़त खे थींदो आहे। पंहिंजे पीउ ऐं उस्ताद जे अदब में उथी बीहंदा करियो, भली तव्हां बादशाही छो न हुजो। रिश्तनि जो जीअरे क़दुरु करियो, छो जो पोइ तस्वीरूं कंहिंजी कमीअ खे पूरो न आहिनि करे सघंदियूं। रोशनी पखेड़ण जा 2 तरीक़ा आहिनि, शमा बणिजी वञो या आईनो जेको अक्स ॾेखारे थो।